लीडर टीवी में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि जनाब रफ़ीक मंगी साहब सां। रफ़ीक मंगी साहब अॼुकल्ह वियतनाम में रहे थो ऐं असां हिन सां जेको हीउ प्रोग्राम कयो आहे उन में हुन जेके दुनिया जा कई शहर ॾिठा आहिनि त पोइ वरी मूंखे यादि आयो त हू हैदराबाद खां पोइ वरी वियो बैंकॉक ऐं 2 साल थाईलैंड में रहियो हो। त मुंहिंजो ख़्यालु आहे त थाईलैंड वारो किसो बि साईं खां पुछिजे ऐं उन खां पोइ साईं वरी कराची आयो, कराची खां पोइ वरी हाणे वियतनाम जे शहर हनोई में। त मंगी साहब मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼु थाईलैंड जे हवाले सां ऐं थाईलैंड तव्हां ख़बर आहे असां सभिनी खे ख़बर आहे त थाईलैंड जेको माण्हू वियो न आहे सही अवल उन जे बारे में के सुठियूं ॻाल्हियूं कोन्हनि। उते औरतूं उघाड़ियूं थियूं घुमनि, मर्द आज़ादु आहिनि, सेक्स फ्री आहे, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं, ज़ात बमात अहिड़ो हिसाब थो थिए ॼण जनम बि उते आहे त जन्नत बि उते आहे। सही इहो तव्हां बैंकॉक जो वियो या वञण खां अवल हाणे उहो जेकॾहिं तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो। सही बैंकॉक में इहो बेसिकली इहो मुंहिंजो सेकंड इंटरनेशनल विज़िट हो ऐं पढ़ाई जे हिसाब सां वियुसि। इंटरनेशनल ह्यूमन राइट्स जी डिग्री जे लाइ बैंकॉक वियुसि। इहो तक़रीबन जेको अरसो हो उहो 2004 ऐं 2005 हो। ऐं असां सदाईं हिते जेको आहे सो सिंध यूनिवर्सिटी ऐं पीलनि स्कूलनि में पढ़ियासीं। त हाणे इहो हिकिड़ो नओं इंटरनेशनल जेको आहे सो तसवर हो। त जॾहिं मां हितां उन जे लाइ दोस्तनि सां ॻाल्हियूं कयूं पिया, जंहिंसां ॻाल्हि पियो कयां उहो खिले पियो बैंकॉक थो वञे। छाकाणि जो बैंकॉक वटि असां वटि जेको तसवर आहे उहो ॿियो तसवर आहे त भई हिकिड़ी जेको आहे सो टूरिस्ट एरिया आहे, सेक्स इंडस्ट्री आहे ऐं उन में इहो तसवर हो शायदि न हो त को इंटरनेशनल जेको आहे सो इहो के कोर्सिस बि आहिनि, डिग्रीज़ बि आहिनि ऐं जेको माण्हुनि खे जेको आहे सो कंदा। त एनीवे मूंखे थोरी घणी सर्च कयमि, तॾहिं इंटरनेट जो एतिरो जेको आहे सो घणो न हो। सो मां वियुसि बैंकॉक में ऐं पोइ उनखे मूं पंहिंजी अखि सां डिफरेंट ॾिठो। पोइ उते तव्हां पहुतव, हाणे तव्हां पढ़णु विया आहियो। मां पढ़णु कहिड़ी यूनिवर्सिटी? माहिडोन उनखे जेको आहे सो चवनि था। उहा यूनिवर्सिटी आहे, उहा हेल्थ जे हिसाब सां जेकी उन जी रैंकिंग आहे उहा सम्झो त एशिया में बेस्ट यूनिवर्सिटी आहे हेल्थ जे हिसाब सां। ऐं उहा किथे आहे? उहा जेको आहे सो निखोन पतून प्रोविंस आहे ऐं उहो बैंकॉक जो हिसो आहे बेसिकली। ऐं बैंकॉक जो जीअं जेको आहे सो जीअं गुलशन हदीद थियो या बहरिया टाउन थियो, समथिंग लाइक दैट। बैंकॉक सां लिंक आहे पर उहा थोरो ईअं पासे ते आहे। पोइ तव्हां उते पहुतव? असां उते पहुतासीं। हाणे तव्हांखे वञण खां भले छा ख़्यालु आहे दिमाग़ में? हाणे मूंखे त इहे ई जेके माण्हुनि उन्हनि ख़्यालु ॾसिया त भई थी सघे थो त का डिग्री जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि पुछां, भले जिन माण्हुनि ॿुधायो उहे थाईलैंड ॾिसी बि आया या ॿुधऊं? मोस्टली जिन बि ॿुधायो उन्हनि सिर्फ़ु ॿुधल हवाला ई कया शायदि, या को विज़िट बि कयो हुजे, पर मोस्टली जेके मूंखे ॿुधल हवाला ई कया। सो पोइ मां उते पहुतुसि। हिकिड़ो त जेको मूं फील कयो सुबुह जो जॾहिं मां एयरपोर्ट ते लथुसि, हितां जेका वेंदी आहे फ्लाइट वेंदी आहे थाई एयरवेज़, उहा वेंदी अञा ताईं उहा साॻी थी वञे, उहा थी वञे 11:30 बजे ऐं सुबुह जो उहा 6 बजे उते जेको आहे सो पहुचाए थी। ऐं टाइम डिफरेंस? टाइम 2 कलाकनि जो डिफरेंस आहे ऐं हनोई में 2 कलाकनि जो टाइम ज़ोन सेम आहे, साॻी आहे। माना त 6:30 उते 6:30 सुबुह जो जेको आहे सो हिते 8:30 उते जेको आहे सो इहो थियो, राति जो सफ़र थियो। ऐं हाणे जेको इन एरिया में मुंहिंजो फस्ट थियो त मां जंहिं बि टैक्सी वारे खे चवां त भई महदूल यूनिवर्सिटी सम्झे ई कोन, छाकाणि जो उनखे हू चवंदा माहेडोन। ऐं वरी चवनि त जेको आहे सो विक्ट्री मॉन्यूमेंट उते हलणो आहे, छाकाणि जो उतां खां पोइ बस वेंदी जेका असां वटि जेको आहे सो पहुचंदी। त हू चवनि त कंहिंखे ख़बर ई कोन। पोइ ख़बर पई त विक्ट्री खे हू चवंदा विक्तली। पोइ जेको आहे सो असांखे जेको आहे सो ख़बर पई। एनीवे पोइ हिकिड़े दोस्त ॾसियो त उते नाना इलाइक़ो आहे। नाना चयमि त सभई टैक्सियुनि वारा उते जेको आहे सो मां रहियुसि। पोइ वरी फ़ोन कयुमि पंहिंजे यूनिवर्सिटी खे ईमेल ऐं फ़ोन कयुमि त उन्हनि वरी पोइ दसियो त भई वेझो ई आहे, तूं टैक्सी वठी हलियो वञ।
इहो जेको आहे। अच्छा, पोइ यूनिवर्सिटी पहुता? पोइ मां यूनिवर्सिटी पहुतुसि त उते छा हो जो हाणे तव्हां हिते त यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी ऐं कराची यूनिवर्सिटी ॾिठी न? जी हा। पोइ उते वियो? हा, मां उते जॾहिं वियुसि यूनिवर्सिटी त हाणे रहाइश जे लाइ त हुननि चयो त हिकु 2-3 शयूं आहिनि, त हॉस्टलूं त पूरियूं आहिनि ऐं तोखे ॿाहिरि रहणो पवंदो। त हिकिड़े मां ॻोठ में रहियुसि उते, मेल खनि परे हो, उते यूनिवर्सिटी खां पंधु बि न हुआसीं, हिकिड़े बिल्कुलु ॻोठ में रहियुसि। उते कुझु रूम्स आहे, उन जेको आहे सो पहिरियां रहियुसि। ॿोलीअ जो सख़्तु मसइलो हूंदो, तॾहिं कुझु जेके यूनिवर्सिटीअ में बि कुझु माण्हू जेके इंग्लिश कोर्स में हूंदा उहे जेके आहिनि सो सम्झंदा, बाक़ी को कोन सम्झंदो। त सॼी इशारनि ते ऐं जेको आहे सो जेका हिकिड़ी स्पॉट ॾिठीसीं बसि उन ते ई पिया सफ़र कंदा हुआसीं, ॿिए ते वेंदा ई न हुआसीं या सो इहो जेको आहे सो हुयो। ऐं ॻोठ में जॾहिं मां रहियुसि त मूंखे ॾाढो माना फस्ट टाइम कंहिं ॿिए मुल्क जे ॻोठ में रहियुसि ऐं उते कमरा हुआ, साम्हूं हुननि जा घर हुआ ऐं असांखे रूम जेको आहे सो इहो हुयो। ऐं उते यूनिवर्सिटी जे बारे में ॿुधायो, फ़र्क़ु छा आहे? यूनिवर्सिटी में हिकिड़ो त इहो हो त हिते असां वटि लैपटॉप ऐं कंप्यूटर जो जेको आहे सो तसवर ई कोन हो। उते जेको जॾहिं वियुसि त उते हिकिड़ो त लैपटॉप कंप्यूटर सां लाइब्रेरीज़ हुयूं, डेस्कटॉप हुयूं ऐं लाइब्रेरीज़ में तमामु बेअंदाज़ जेके आहिनि सो कंप्यूटर्स पिया हूंदा साईं। जेको आहे सो वरी ॿियो हिकिड़ो सेंटर IT सेंटर हो, उन में तमामु घणा जेको आहे सो कंप्यूटर पिया हूंदा। असांजे डिपार्टमेंट में 3-4 हूंदा, ज़ाहिर आहे हुते घणा छोकिरा हूंदा त मौक़ो न मिलंदो। त इहो हिकिड़ो मुंहिंजो फस्ट टाइम जेको आहे सो इन्हनि सां थियो। लाइब्रेरी ॾिसंदो जेका असांजी हुई उते सेंट्रल लाइब्रेरी जंहिंखे चवंदा, उन में जॾहिं ऑडियो विजुअल ॾिसो त उन में जेके आहिनि सो फिल्मूं पियूं आहिनि, डॉक्यूमेंट्रीज़ पियूं आहिनि, टॉक शोज़ पिया आहिनि ऐं उन में तव्हां जेको आहे सो डेस्क ते बि ॾिसी सघो था, तव्हां रूम बि बुक करे सघो था जेकॾहिं तव्हांखे का फिल्म ॾिसणी पए या छा जेको आहे सो। थीसिस जो त जेके ॿार हूंदा उन्हनि जूं जेके थीसिस त उन्हनि जा फ्लोर्स भरियल हूंदा, हिकिड़ो 2-3 फ्लोर उन में जेको आहे सो रुगो थीसिस जा हूंदा, जेके दुनिया जूं तव्हां जेके बि उते पढ़नि पिया उन्हनि जे लाइ थीसिस जेको आहे सो ई। ऐं लाइब्रेरी साइलेंट ऐं बुक्स जेके आहिनि सो इहो असां वटि सेंट्रल लाइब्रेरी बि हुई ऐं उन में बुक्स हुया पंहिंजी जॻह ते, पर हुननि जी जेका मैनेजमेंट हुई उहा तमामु ज़बरदस्त हुई। पढ़ाई जो जेको आहे सो माहौल, वरी जेको आहे सो कंप्यूटर बेस तव्हां जेको आहे सो स्टडी कयो, समथिंग लाइक दैट। पोइ उन सां पेपर जो माहौल उते ख़तमु ॾिठो तव्हां त पना इस्तेमालु नथा थियनि? पेपर, यस, पेपर उहो दौरु जेको हो सो अञा पने जो हुयो थोरो घणो, हाणे त सफ़ा कोन्हे। हाणे जिते हिते कमु बि कयां थो उते पेपरलेस जेको आहे सो एवरीथिंग जेको आहे सो हू आहे इलेक्ट्रॉनिक आहे, पर उन दौर में पेपर जो बि हुयो। पर कंप्यूटर्स जो इन जो तव्हां थी रिपोर्ट लिखो त तव्हां पंहिंजी जेको आहे सो असाइनमेंट लिखो त कंप्यूटराइज़ हुजे ऐं उहा तव्हां प्रोफेसर खे ईमेल करे सघो था, वरी उन ते कमेंट्स उन पेपर में बि ॾेई सघो था, ईमेल बि करे सघो था। त इहो छाकाणि जो इहो 2004 ऐं 5 जो ऐं हिते जो तसवर न हो। तॾहिं USB जेका हुई, जॾहिं असां पहिरीं USB वरिती त 52 MB हुई। 52 MB तव्हां सम्झी सघो था त उन में जेको आहे सो असां जेकॾहिं पिक्चर्स विझंदा हुआसीं उहे हैवी हूंदियूं त ख़तमु थी वेंदियूं, उन करे उन में रुॻो असां पंहिंजूं असाइनमेंट्स ऐं इहे रखंदा हुआसीं। ऐं हाणे त जेको आहे सो टेराबाइट्स जो दौरु आहे, माना 2 टेराबाइट्स, 3 टेराबाइट्स, 4 टेराबाइट्स तव्हां सॼी दुनिया उन में विझी एग्ज़ैक्टली। हा, त उन दौर में जेको आहे सो MB 52 MB जेका मूं फस्ट वरिती जेको आहे सो USB उहा वरितमि। लैपटॉप जो तसवर बाइकाट जो को तसवर ई कोन हो। असां उते जेके मिसाल तॾहिं हो तक़सिन शिनवात्रा प्राइम मिनिस्टर हो, उहो बि ईंदो हो यूनिवर्सिटीज़ में, असां हुनखे ईअं साम्हूं ॾिसंदा हुआसीं। जेको हाणे किंग आहे करंट जेको आहे सो उहो तॾहिं प्रिंस हूंदो, उनखे बि असां जेके यूनिवर्सिटीअ में वलीअद हो तॾहिं जेको आहे सो ॾिसंदासीं। त को हिते त इहो असांजे लाइ तसवर ई कोन हो, पर उते जेको आहे सो ॾिसंदा असां छाकाणि जो असांजो इंटरनेशनल ह्यूमन राइट्स जो कोर्स हो त पोइ उन में घणियूं शयूं माना पार्लियामेंट में ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में ऐं उन में जेको आहे सो असांजो थियो।
त बेसिकली जेको मुंहिंजो हू हो तसवर जेको त भई टूरिज़म रफ़ीक उते बाइकाट छो कोन उते बाइकाट इन करे हालांकि स्टूडेंट यूनियन्स हुयूं पर बाइकाट इन करे कोन हो जो जेका सियासत हुई उहा एजुकेशन सां लिंक हुई अच्छा यस मुंहिंजो जेको हुयो ऐं बाइकाट कॾहिं को भला उते तव्हां वॾा खे मुज़ाहिरा कया हुजनि या ॾिठा हुजनि मुज़ाहिरा थींदा मुख़्तलिफ़ जेके इशूज़ ते पर उहे यूनिवर्सिटी खां ॿाहिरि उन्हनि जो स्पॉट हूंदा मिसाल के अच्छा उनजी बि जाइ मुक़ररु जाइ मिसाल हिकिड़ी डेमोक्रेसी मॉन्यूमेंट हूंदो उते थींदो हिकिड़ो को वॾो पार्क हूंदो उते मुज़ाहिरा थींदा त ईअं जेको आहे सो मुज़ाहिरा बि थींदा कुझु इशूज़ ते पर इंटरनेशनल इशूज़ ते इन्हनि ते ऐं मिसाल असां जेको आहे सो हिकिड़ी जेका कॉन्फ्रेंस हुई उहा अटेंड कईसीं जेको आंग सांग सूची खे नोबल प्राइज़ मिलियो त वरी उन यूनिवर्सिटी उनखे PhD जी डिग्री ॾिनी त हिकिड़ो वॾो जेको आहे सो उन ते प्रोग्राम थियो वरी असां उन में पोइ वरी मुज़ाहिरो उन में की तॾहिं आंग सांग सूची जेको आहे सो जेल में हुई त ऐं ॿी ॻाल्हि मज़े जी थो ॻाल्हि ॿुधायांव उहा थमासात यूनिवर्सिटी स्टिल जेको आहे सो आहे पॉलिटिकल उहा ॾाढी स्ट्रॉन्ग यूनिवर्सिटी आहे हिकु दौर में थाई गवर्नमेंट इहो फ़ैसिलो कयो त जनरल ज़िया खे जेको आहे सो असां PhD जी ऑनररी PhD जी डिग्री था ॾियूं हो बि त बादशाह हुआ हू बि बादशाह उतां जे वाइस चांसलर चयो त मां डिग्री इशू न कंदुसि रिज़ाइन ॾींदुसि डिग्री इशू न कंदुसि ऐं न थी उहा उन में हिकिड़ो डॉन में आर्चर काउसी जो आर्टिकल बि आहे आर्चर काउसी जो आर्टिकल बि आहे उन में पोइ तव्हां उहा डिग्री न ॾिनी तव्हांजी शरारत हुजे असां न हुआसीं उन दौर में ही पुराणी उन खां अॻु में पर इहो जेको आहे सो मूंखे ख़बर एज़ाज़ी डिग्री मरहूम ज़ाल खे न मिली सघी उनखे न मिली सघी ऐं रुॻो हिकिड़ी VC हिकिड़ी वाइस चांसलर जेको उनजो प्रेसिडेंट था चवनि उनखे उन स्टेट वरितो हा उन चयो त मां ही डिग्री ही क्वालिफाई नथो करे उन लेवल ते आंग सांग सूचीअ खे ॾिनीसीं उन में असां शामिलु हुआसीं उनखे हुननि ॾिनी त असां उन में शामिलु हुआसीं वॾो प्रोग्राम थियो असां जेको आहे सो हुते हुयासीं हाणे अचो तव्हां थाईलैंड जे माहौल ते हाणे तव्हां जेको ॿुधी विया हवाल कमेटी हिते तव्हांखे कन भरिया सही हा हाणे छा आहे थाईलैंड में माना जेको पहिरियों इंटरेक्शन हुयो त भई इहे जेके आहिनि सो असां माहौल ॾिसूं जेके कुझु स्ट्रीट्स हुयूं उते उहे असां जेको आहे सो उते ॾिठियूं बाक़ाइदा ऐं टूरिस्ट जेको आहे सो उते ईंदा हाणे उहे हिकिड़ो मख़सूस इलाइक़ो आहे मिसाल जेके आहिनि सो कुझु इलाइक़ा आहिनि पर बाक़ी जेको बैंकॉक आहे उन में उहो हिकिड़ो सोशली पॉलिटिकली ऐं ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो जेको आहे सो हुयो जे बि मां यूनिवर्सिटीज़ जो ज़िक्र कयो UN जी ऑफिस हुई ऐं साईं जेको आहे सो रेड क्रॉस जी ऑफिस हुई ऐं उन्हनि खे जेको आहे सो ॾिसो डेमोक्रेसी मॉन्यूमेंट आहे हिकिड़ो जॾहिं वियतनाम वार लॻी हुई त उन दौर में उते जेको आहे सो उते माण्हुनि मुज़ाहिरा कया स्टूडेंट मुज़ाहिरा कया पोइ वरी उनखे जेको आहे सो हुननि गोलियूं वसायूं त उहो उते हिकिड़े हुयो तलाउ उन में पियो की मरी विया वरी उन्हनि जूं क़बरूं आहिनि उते त इहे जेके आहिनि सो शयूं इंस्पायरिंग फैक्टर्स आहे बेसिकली ऐं उहो बाक़ी जेको हवाल कमेटी हितां तव्हांखे ॿुधायो हवाल कमेटी उहे बि ॻाल्हियूं सही हुयूं पंहिंजी जॻह ते उन्हनि जो जेके आहिनि सो टूरिस्ट स्पॉट जेके आहिनि सो उहे बि ॻाल्हियूं सही हुयूं पंहिंजूं पर असां वरी इहो पिया माना तसवर इहो हिते क्रिएट थो थिए न त हर माण्हू जेको आहे सो उहो इन में सेक्स इंडस्ट्री में इन्वॉल्व आहे ऐं ॿियो कुझु उते आहे ई कोन रुॻो जेको आहे सो इहो इंटरनेशनली तव्हां वञो बसि ॿियो को उते दुनिया जहान ई कोन्हे पर दुनिया जहान त उहो हिकिड़ो ज़रो हो हिते उहे तव्हांखे हिते जेके आहिनि सो शयूं मिलंदियूं खणी हिन खे खणी तव्हां उनखे वधीक कयो 10 50 100 वधीक कयो जेके पाकिस्तान में या ॿियनि कंट्रीज़ में जेके आहिनि सो आहिनि शयूं या उहे ऑर्गेनाइज़ड हुयूं पंहिंजी जॻह ते क्लब्स ऐं जेके आहिनि सो पब्स ऐं जेके आहिनि सो क्लब ऐं पब्स त जिते किथे आहिनि सॼी दुनिया में पर हुननि जूं जेके मसाज शॉप्स ऐं इहे जेके आहिनि सो उहे आहिनि बाक़ी जेको थाईलैंड हुई उहा हिकिड़ी डिफरेंट थाईलैंड हुई उहा डिफरेंट थाईलैंड छा आहे तव्हांजे वटि तव्हांजे ज़हन में छा आहे उहा डिफरेंट थाईलैंड इहा आहे त अमन मां
हिते जॾहिं हूंदो हुउसि त मूंखां केरु शनाख्ती कार्ड पुछंदो त भई जेको आहे सो तूं शनाख्ती कार्ड राति जो देरि सां जेके अचूं मोटर साइकिल ते या गाॾीअ ते या ईअं गुज़रूं त भई पुलिस चवंदी त शनाख्ती कार्ड ॾेखार। हाणे शनाख्ती कार्ड जो माना को रीज़न न आहे, मां पाकिस्तानी आहियां, मां सिंधी आहियां, ज़ाहिरी आहे मां हितां जो हूंदुसि, शनाख्ती कार्ड तूं छा कंदे? पर मां 2 सालनि में कॾहिं मूंखां कंहिं कार्ड न पुछियो त भई ID कार्ड। हा, कंहिं जॾहिं वॾी ऑफिस में वेंदा हुआसीं त उहे पुछंदा हुआ शनाख्ती जेको आहे सो इहो, पर अदरवाइज़ कंहिं स्ट्रीट में, कंहिं जेको आहे सो मॉल में, कंहिं जेको आहे सो रस्ते ते 2 बजे अचूं, 3 बजे अचूं, राति जो 4 बजे अचूं या केॾी महिल बि अचूं, असांजा चहिरा बि मुख़्तलिफ़ उन्हनि खां, असांजूं जेके आहिनि सो इहो स्टाइल बि मुख़्तलिफ़, पर कॾहिं बि असांखे कंहिं कार्ड जेको आहे सो न पुछो। ऐं उते अमन जी सूरत हाल छा? अमन उते तमामु घणो जेको आहे सो अमन हो। मिसालनि मां तव्हांखे तस्वर ॿुधायां थो न, मां जॾहिं ॻोठ में रहंदो हुउसि, महीनो खनि मां रहियुसि, पोइ वरी मां वेझो हिकिड़े यूनिवर्सिटी जे सफ़ा वेझो जेको आहे सो रहणु शुरू कयो, त उते जेको असांखां ड्रिज थींदो हो जो उन्हनि खे कुता हूंदा हुआ। उते कुता हूंदा, उहे जेके आहिनि सो पालियल हूंदा, उहे हालांकि उहे खाईंदा कोन हुआ, पर हू ईंदा हुआ त असां पोइ उन्हनि खां थींदो। बाक़ी जीअं हिते कुझु माण्हुनि खां थिए, माण्हुनि खां थिए त उते इहो थींदो। बाक़ी माण्हुनि खां जेको आहे सो ऑलवेज़ उहे ॾाढा सुठा हूंदा। उन दौर में 2005-2006 जो तस्वर हो, अफ़गान वार ही ऐं उसामा बिन लादेन ऐं इहो थोरो जॾहिं उहे त थी चुका हूंदा, पर उहो जेको आहे सो इहो पर असरु इहो हूंदो त जॾहिं पाकिस्तान जो नालो ॿुधंदा त थोरा माण्हू जेके उहे लहराईंदा हुआ। इहो हो तस्वर। माना इंटरनेशनल पॉलिसियुनि में जेकॾहिं को मुल्क हा इन नमूने हिसो थो वठे त पोइ उन ते असर बि पए, उहो लहराईंदा असांखां जेको आहे सो। छाकाणि जो असांजी जॾहिं मूंखे यादि आहे त यूनिवर्सिटी तरफ़ां असांजी मेडिकल जॾहिं थींदी त असां वियासीं यूनिवर्सिटी में, त हिकिड़ी माई हुई, नर्स हुई बेसिकली, उन असांखे जॾहिं चेक कयो त चई किथां जो? मुंहिंजो पाकिस्तान जो। ओ पाकिस्तान, ठुश ठुश ठुश, एग्ज़ैक्टली उन जेको आहे सो इहे मूंखे जेको आहे सो चयो। ऐं मुस्लमान जे लाइ उते छा ख़्यालु आहे? मुस्लमान, छाकाणि जो उते हिकिड़ो त कन्फ्लिक्ट आहे मुस्लमान जो जेको साउथ जा मुस्लमान आहिनि, 3-4 प्रोविंस आहिनि, उन्हनि जो जेको आहे सो कन्फ्लिक्ट आहे। उहो आहे पंहिंजी जॻह ते। साउथ जा उहे प्रोविंस कहिड़ा? उहे प्रोविंस माई चाई वारा जेके आहिनि सो जेके मलाइशिया सां मिलनि था। बेसिकली उन में कन्फ्लिक्ट इहो आहे, बॉर्डर वारा एरिया आहिनि जेको पुखेत ऐं इहो जेको एरिया आहे, ऐं परियां वरी जेको आहे सो लिंकावी, इहे सम्झो त पुखेत खे असां फुकेट जेको आहे इहो एरिया साउथ आहे उतां जो, ऐं हुननि जो शायदि नॉर्थ आहे मलाइशिया जो, पर इहो हिकिड़ो एरिया आहे। त उहो हिकिड़ो पुराणो क्लेम आहे त भई मलाइशिया चए थी त इहे असांजा माण्हू आहिनि ऐं इहे असांजा प्रोविंसिस आहिनि जेके असां वटि आर्टिफिशियल बॉर्डर्स आहिनि उनजे करे, ऐं हीअ चवनि था त असांजा आहिनि। पोइ उन ते हिकिड़ो हलंदो कन्फ्लिक्ट, पर उहो उन एरिया में हो। बाक़ी मूं उहो को मुस्लमाननि जे लाइ को अहिड़ो न ॾिठो। हालांकि उते मुस्लिम कम्यूनिटी हुई ठीकु ठाक ई, मस्जिदूं हुयूं, निमाज़ूं। यूनिवर्सिटी में असांजी जीअं यूनिवर्सिटी उन में मस्जिद हूंदी, निमाज़ पढ़बी, जेके माण्हू निमाज़ पढ़ंदा त उन जे लाइ को मसइलो न हूंदो। पर पंहिंजी ज़िंदगी में तव्हां हिकु महिल ॿुध त हिकु महिल एॾा ॾिठा हूंदा? हा, बुद्धिस्ट उते जेके आहिनि सो ॾिठासीं। हिंदू बि आहे, ॿुध आहे, क्रिश्चियन बि आहे, पर मेजॉरिटी जेको आहे सो बुद्धिज़म में। कीअं आहिनि उहे माण्हू? हिकिड़ो त उते जेको असांजी यूनिवर्सिटी हुई उन में माण्हू 3-4 महीना स्टूडेंट्स जेके हूंदा उहे ॿुध मत जी जेको आहे सो कंदा। इहो छा कंदा हुआ जो 3 महीना हू ॿुध थी वेंदा, त पोइ कपिड़ा बि जेके पाईंदा बुद्धिस्ट वारा। केरु? स्टूडेंट जेके। तव्हां वियो? असां वियासीं त उते जेके आहिनि सो कुझु माण्हू ॾिसंदा हुआसीं त उन्हनि खे बुद्धिस्ट वारो जेको आहे सो इहो कपिड़ा पातल हूंदा। तव्हां बि पाता? न, असां न पाता। उहे जेको माण्हू चाहे इहो जेको आहे सो हू न आहे त हर को माण्हू थी सघे थो, जेको माण्हू चाहे। अच्छा। त पोइ उहे हूंदा, त पोइ मूं इहो चयो, पोइ उहो ॿुधोसीं। वरी पोइ उन मुख़्तलिफ़ मंदर उतां जा जेके आहिनि उन्हनि जा पगोडास जेके आहिनि, ऐं उहे तमामु हिकिड़ा शानदार आहिनि, जेकॾहिं
कंहिं ॾिठा हुजनि त उहे उन्हनि जी आर्किटेक्ट, उन्हनि जो जेको आहे सो ख़ूबसूरती, उन्हनि जो जेको मेंटेनेंस ऐं चमक ऐं उहे जेके आहिनि सो हिकिड़ा घुमण जहिड़ियूं जेके आहिनि। ऐं महात्मा बुद्ध साहिब जा जेके बि मुजस्समा ॼण त सोन जा ठहियल, ॼण त सोन जो ठहियल। ऐं जेको दुनिया जो स्लीपिंग बुद्धा आहे उते जेको आहे सो हिकिड़ो आहे, चवंदा त सोन जो आहे, उहो उते ई आहे जेको दुनिया जो वॾे में वॾो जेको आहे सो स्लीपिंग बुद्धा आहे। उहो सुतल बुद्धा वारे उन म्यूज़ियम में मां वियुसि त मूं पहिरियों दफ़ो कंहिं मॉल जी उहा चौकसी थींदी, बिल्कुलु हर माण्हू खे ॾिसनि पिया, मथां हुन जो को नओं कढी सॼो सोनो। त उहो पर थाईलैंड में जेके ॿियूं शयूं आहिनि, मिसाल जेको उते भला टूरिज़म, टूरिज़म ज़बरदस्त क़िस्म जी जेको आहे सो उते आहे। सॼी दुनिया जा जेके आहिनि सो माण्हू अचनि था। महांगाई केतिरी आहे, महांगाई हाणे उन दौर में इहो असांखे इन करे महांगाई पई लॻे जो थाई बात जेको हूंदो हो उन दौर में, जॾहिं असां हूंदा हुआसीं त हिकु थाई बात में ₹1.40 पैसा हूंदा या 50 पैसा। यस। ऐं जेको डॉलर हूंदो, हिकु डॉलर में 30 या 29 जेके आहिनि सो बात हूंदा। हाणे इहो आहे जो हिकु बात में तक़रीबन ₹6 या ₹6.5 आहिनि। ऐं उहो जेको डॉलर आहे उहो ओतिरो ई आहे। उहो को हिकिड़ो रुपए हिन बात जो फ़र्क़ु हूंदो या छा हूंदो। त हाणे उन दौर में तव्हां सम्झो त उहा महांगाई केतिरी हूंदी। असांखे जहिड़ो पाकिस्तान खां इहो ॾेढुणी हूंदी, पर अदरवाइज़ बि जेका थाईलैंड हुई उहा मूंखे सस्ती लॻंदी। असांखे मिसाल मूंखे मिलंदा $300 महीने जा स्कॉलरशिप, त मां $300 में तमामु सुठी हिकिड़ी शानदार 9000 बात थी विया। 9000 बात थी विया। यस। ऐं इहो 12000 बात। 12000 हा, तक़रीबन 12000 शायदि ईअं ई हो। त पोइ उते तव्हां पहिरियों दफ़ो एॾे अंग में सेल्स गर्ल ॾिठियूं हूंदियूं रेस्टोरेंटनि ते, शॉपिंग मॉल्स में, तव्हां ते असरु कहिड़ो पियो? हाणे ॾिसो न, असां छाकाणि जो इंटरनेशनल ह्यूमन राइट्स जा जेके आहिनि सो माण्हू हुआसीं, तव्हां ते वरी असां वरी अख़लाक़ी ज़िमेदारी, त जेके असांजा स्टूडेंट्स ऐं इहे जेके हूंदा उहे उनखे डिफरेंटली जेको आहे सो ॾिसंदा बेसिकली। ऐं ॿी ॻाल्हि त इहो बि नाहे तसवर जेको तव्हां ॿुधो न त शॉपिंग मॉल्स में या न उन्हनि जी एरिया न मुंहिंजो उन पासे त ख़्यालु ई न। छा आहे त असां वटि हिते औरतूं कोन्हनि न। सही, हा बिल्कुलु। मतिलबु कराची जहिड़े शहर में बि रेस्टोरेंट हलाईंदड़ औरतूं तव्हां घणियूं ॾिठियूं आहिनि? कुझु ॾिठियूं हूंदियूं उते त न, मिसाल घणियूं? हा, उते हिते घणियूं ॾिठियूं अथव? का 2-3 ॾिठियूं हूंदियूंसीं त जेके इन में जेके रेस्टोरेंट हलाईंदड़ हा 2 या 3। हा, ठीकु आहे। उते त हर रेस्टोरेंट में उन्हनि जो हिसो आहे न। उते त जेको बेसिक कमु आहे न, इहो सॼो माना उते तसवर इहो नाहे त ही जेको आहे सो मर्द जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे। कमु उते कमु आहे बाबा, ही कमु मर्द बि करे सघे थो, औरत बि करे सघे थी, को प्रॉब्लम नाहे न हो। शहर जी सफ़ाई तमामु ज़बरदस्त सफ़ाई। मां तव्हांखे ॿुधायां त असांजे जेको जिथे मां रहंदो हुउसि, शाम जो उते फुटपाथ ते लॻंदा हुआ इहे जेके आहिनि सो रेस्टोरेंट, खाधे जा दुकान। सुबुह जो असां वरी उतां लंघंदा हुआसीं। तव्हांखे तसवर में न हूंदो त राति जो ई हेॾो सारो जेके आहिनि सो रेस्टोरेंट थियो जिते माण्हुनि जेके आहिनि सो बोड़ खाधा, साईं भत खाधा, बर्गर खाधा, ड्रिंक्स कयूं। सुबुह जो तव्हांखे साफ़ु जेको आहे सो नज़र ईंदो। अहिड़े ई नमूने सां असांजी यूनिवर्सिटी में बाज़ारूं लॻंदियूं उन दौर में, फ्राइडे ऐं वेनसडे बाज़ार, उहे अंदरि बिल्कुलु यूनिवर्सिटी में कॉरिडोर्स में इन में लॻंदियूं, जंहिंमें खाधा ठहंदा, तरबियूं शयूं, साईं इहे जेके आहिनि सो जेके बि शयूं आहिनि, बारबेक्यू हूंदियूं, भत ठहंदा, इहे सभु शयूं। पर तव्हां वरी उहा जॾहिं डिसमेंटल कंदा उनखे शाम जो, त तव्हां वरी गुज़रंदो त तव्हांखे उहा जेका आहे सो का बि उन में शइ नज़र न ईंदी। तव्हां सम्झंदो हिते कुझु हुयो ई कोन। ऐं हिते असां वटि रेस्टोरेंट त छॾियो, पर जेकॾहिं को कपिड़े जो दुकान बि लॻे थो त ॿिए ॾींहुं जेको आहे सो उतां तव्हां लंघण जे लाइ उहे गंद खणी नथा वञनि। त हिकिड़ो त माण्हू जेके उते अचनि था, खाइनि था, पीअनि था, उहे बि सफ़ाई कंदड़ आहिनि।
ऐं प्लस जेको आहे छाकाणि जो हिकिड़ो माहौल जेको माहौल ठहंदो उहो जेको आहे सो मिसाल हाणे ईअं आहे न त तव्हां जॾहिं हिते असांजा जेके शॉपिंग मॉल में था वञूं त उहे सफ़ाई उते माण्हू गंद फिटी कोन थो करे छाकाणि जो उहो हिकिड़ो तस्वर आहे पर हुते इहो ई हर माण्हूअ जी मेंटेलिटी मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो हिकिड़े दफ़े असां बीठा हुआसीं हिकिड़े स्टॉप ते त उहो चांहि पियो खाए त उहो चांहि पियो खाए त पाकिस्तान मां नओं आयो त उनजा रेगाड़ा किरनि पिया त बस में उहो स्टॉप हो जिते असां बीठा हुआसीं पंहिंजे बस जे इंतज़ार में त उन मां माई जेका आहे सो हिकिड़ी कुराड़ी हुई हुन बस में ई त उहा उनखे इशारो पई करे त हिते न खा जेको आहे सो इहो हीउ किरनि था या इहो जेको आहे सो ॾिस त अहिड़ी जेको आहे सो अवेयरनेस हुई जेका असां वटि त वरी माना मक्खियूं ऐं मच्छर मक्खियूं त हुयूं कोन मच्छर हुया अच्छा मक्खी मां थाईलैंड में ॾिठी ई कान मच्छर हा उनखे सिक त लॻी हूंदव सिक लॻी त उन्हनि खे बाक़ी मच्छर हुया ऐं मक्खी मूं सॼी थाईलैंड में माना जेसि ताईं मां रहियुसि मां मक्खी न ॾिठी अच्छा उते इलाइक़ा सरसब्ज़ हूंदा इलाइक़ा सरसब्ज़ शादाब छाकाणि जो बरसाति थी वसे हिकिड़ो ऐं प्लस उन्हनि जो जेको मैनेजमेंट सिस्टम असां वटि इहो तस्वर आहे त भई थाईलैंड जेको आहे सो ग़रीब आहे इन करे इन्हनि वटि जेके आहिनि सो इहे पर थाईलैंड जे थाई हिस्ट्रीअ में ॾिसंदो त थाई कॾहिं बि ग़रीब न रहिया आहिनि बेसिकली छाकाणि जो उते हिकिड़ो कोल आहे त सदाई थाईलैंड जे ज़मीनुनि में सारियूं आहिनि ऐं जेके आहिनि सो डंडुनि में मच्छी आहे उन करे इहा ख़ुशहालीअ जी निशानी आहे कॾहिं थाई जेको आहे सो ग़रीब न रहिया आहिनि माना बुखिया न रहिया माना खाइण लाइ हुननि वटि मच्छी ऐं चांवर जेके आहिनि मच्छी मानी इहे राइस एरिया आहे सॼो साउथ ईस्ट एशिया उते रुगो फिलिपीन सॼो पूरो जेको एरिया आहे उते जेको आहे सो मानी मुंहिंजे ख़्याल में त रुगो जेको मूं ॾिठो आहे त उहो हिन मिडल ईस्ट ऐं साउथ ईस्ट एशिया में हिन साउथ एशिया में मानी जो तस्वर जेको आहे सो इहो हिते इंडियन सब कॉन्टिनेंट में ख़ासि करे ऐं मिडल ईस्ट हा बाक़ी राइस आहिनि या ब्रेड आहे इहो सॼो अरब कंट्री ही असां रोके थो बाक़ी जेको आहे सो ब्रेड ऐं राइस जेके आहिनि सो आहिनि अफ्रीका में बि तव्हां ॾिसंदो त राइस हूंदो या ब्रेड आहे जेके आहिनि सो हुनजो मुख़्तलिफ़ शइ कहिड़ा खाधा जंहिंजी तोखे सिक लॻी त यार सिंध में पाकिस्तान में हे हूंदा हिते कोन हा उते शुरूअ में ॾिसो न मां जॾहिं पहिरियां लथुसि यूनिवर्सिटीअ में त मां सभ खां पहिरियां मुंहिंजी हिकिड़ी इंडोनेशियन क्लासमेट हुई उहा मिली सो यूनिवर्सिटी मूं चयो त हलो लंच कयूं चयो हलो लंच था कयूं जॾहिं मां पहिरियां आयुसि त होटल में रहियल हुयुसि हुते इंडियन रेस्टोरेंट हो उहो खाधोसीं त लंच कयूं त हाणे उते कैंटीन ई वॾी चई तूं छा खाईंदे मुंहिंजो जेको तूं खाईंदी उहो मां खाईंदसि त हुन जेको आहे सो राइस जेको आहे सो हुया ऐं उन में त चई त हाणे हिन में राइस ऐं कुझु हुआ चई हाणे हिन में चिली जेको आहे सो एड कर जॾहिं मां उन में जेको आहे सो एड कया त सफ़ा जेको आहे सो थी वई अॻ में बि हुन में मिर्च आहे वरी बि आहे मुंहिंजो हीउ त सफ़ा खाई नथो सघां चई हाणे हिन में शुगर एड कर वरी उन में जॾहिं जेको आहे सो असां खंड विधी त उहे चांवर जेको आहे सो खाइण जहिड़ा थिया त पोइ त उनजी टेस्ट ई ॿी थी त मां त जेको आहे सो हिकिड़ो थी वियुसि त बेसिकली इहे जेके पोइ हर को खाधो यादि पियो अचे त शुरूअ में ब्रेड ऐं इन ते वरी मां पचाइण बि शुरू कयो पर एट द एंड थाई फूड ॾाढो ज़बरदस्त हो पोइ वरी असां थाई फूड ते ई गुज़ारो कयो सॼी ज़िंदगी जेसि ताईं रहियासीं खाधो पचाइण तव्हां किथे सिखियो थाईलैंड में हा हा हूअं बि घर में मां कॾहिं कॾहिं पचाईंदो हुउसि पर उते जेको आहे सो हिकिड़ो असांखे उते रेगुलर थी वियासीं ऐं उते वरी इंडियन्स हुया शॉप्स जंहिंमां मिले पियो दाल बि मिले पई चणा बि मिलनि पिया मसाला बि मिलनि पिया त पोइ वरी इहे दाल बि ठाहींदासीं चणा बि ठाहींदासीं पीटा ब्रेड बि मिले पई वरी उहा पोइ उते रेलुनि जो बसियुनि जो ट्रैफ़िक जो सिस्टम ऐं उन्हनि जे करे पैदा थींदड़ धुएं वारे हवाले ॾियो बैंकॉक में इहो शुरूअ में हो बैंकॉक दुनिया जो जेको आहे सो ट्रैफ़िक जे हिसाब सां वर्स्ट सिटी रहियो आहे कंहिं दौर में पर पोइ ओवर द पीरियड हुननि उनखे डेवलप कयो आहे हाणे उते स्काई ट्रेन थी हले मथे जेको आहे सो ट्रेन हलंदी आहे अंडरग्राउंड थी जेको आहे सो हले ऐं बसुनि जा पोइ रोड रस्ता ऐं
त हाणे उहे आहिनि पंहिंजी जॻह, हाणे उहो घटिजी वियो आहे छाकाणि जो ट्रेनुनि जे करे माण्हू घणो सफ़र ई बस सिस्टम बि तमामु सुठो, उते जेके बसुनि में एसियूं असां ॾिठियूं अहिड़ियूं हूंदियूं जो असांखे कुझु न कुझु पाइणो पवंदो हो मथां, अहिड़ी जेको आहे सो हणंदा एसी ज़बरदस्त क़िस्म जी। ऐं ॿियो हुननि जेको डेवलप कयो आहे जॾहिं मां स्काई ट्रेन अंडरग्राउंड ऐं इहो जेको आहे त हाणे उते को ट्रैफ़िक जो ऐं जेको आहे सो मसइलो घटि आहे। पर शुरूअ में बैंकॉक जो जेको तस्वर ॾींदा, जीअं कराची में बि जॾहिं मास ट्रांज़िट प्रोग्राम ठहे पियो 93-4 में जॾहिं बेनज़ीर जी हुकूमत हुई त वॾी मुखालफ़त थी त भई बैंकॉक जो जेको आहे सो इहो शहर तव्हां ॾिठो आहे, पर हाणे तव्हां वञी बैंकॉक ॾिसंदो त तव्हांखे दुनिया ई ॿी ॾिसण में ईंदी। आख़िरी ॻाल्हि पुछां थो तव्हां खां त पुलिस ऐं रेंजर्स असां जीअं ॾिसूं था हिते, उते सिक्योरिटी केरु कंदो आहे? उते सिक्योरिटी पुलिस कंदी आहे, ऐं पुलिस जेका आहे सो माना तमामु सुठी सिक्योरिटी कंदी आहे बाय द वे। ऐं ॿी ॻाल्हि मूंखे तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त जेको उतां जो निखून पतून जो IG जेको पुलिस हेड हो प्रोविंस जो, उन जो घरु हूंदो हो असांखे किराए ते, ऐं उहो जेको आहे सो गॾु हूंदो हो, उनजो घरु हिकिड़ो घरु हूंदो हुओ ऐं ॿियो घरु असांखे जेको आहे सो किराए ते ॾिनई। जॾहिं असांजो बल्ब ख़राबु थींदो त उनजी ज़ाल ॾाकणु खणी ईंदी, उहो ठीकु करे ॾींदी। ऐं शाम जो हू अची गाॾी बि हूंदी हुअसि, सुठी गाॾी हूंदी हुअसि, जेको आहे शाम जो वरी ॿारनि खे ट्यूशन ॾियणु वेंदो त वरी साइकिल ते खणी ऐं जेको आहे सो चढो पाए साइकिल ते ॿारनि खे खणी वञी जेको आहे सो इहो ॾींदो। त माना अहिड़ी जेको आहे सो हुननि में हुयो, ऐं प्लस हुननि जी सिक्योरिटी बहितर हुई कंहिं दौर में। हिननि जे सुवाल त मूं तोखे चयो आख़िरी थो पुछां, पर मूंखे ओचितो ख़्यालु आयो त थाईलैंड असांखे हवाल कमेटी ॿुधाई ॻाल्हि हिकिड़ी, तव्हां ॾिठी ॿी? यस, उते उन्हनि जा कोल लिखियल आहिनि त असांजी ज़मीन में सारियूं ऐं नदियुनि में मच्छी ज़िंदा आहे, इन करे उहे मच्छी मानीअ वारा। माना हुननि जो सॼो लबो लहजो, बिहेवियर, रवैयो ज़रइया इंडस्ट्रियल आहे, उसरियल आहे, उसरंदड़ आहे। हू हाणे छा कनि, छा था अॼुकल्ह? हाणे ॾिसो न, बेसिकली त एग्रीकल्चर माना आहे, पर जॾहिं ही सिटीज़ ठहिया फ़र्ज़ु कयो, गारमेंट इंडस्ट्री आहे फ़र्ज़ु कयो, हाणे त तव्हांखे मिलंदी बांग्लादेश जेको आहे सो वियतनाम, साईं इंडिया, इजिप्ट एग्ज़ैक्टली, साईं इंडोनेशिया, साईं कंबोडिया, मलेशिया, पाकिस्तान बि आहे उन में। पर जेको बेसिकली गारमेंट दुनिया जूं वॾे में वॾियूं कंपनीज़ स्टार्ट कयो जेको आहे सो थाईलैंड खां नंबर 1। इलेक्ट्रॉनिक्स में हू जेके आहिनि सो अची विया उन दौर में, इलेक्ट्रॉनिक्स जो तमामु कंप्यूटर्स इहे जेके आहिनि सो इहे अची विया। जेको आहे सी फूड ऐं इन में जेको आहे सो हू अची विया। ऐं जेके दुनिया जा ही आहिनि जेको सो पथर जो कमु, उहो तमामु ज़बरदस्त क़िस्म जो, मिसाल इटली मशहूरु हूंदा त भई जेके ऑर्नामेंट्स जेके मायूं पाईंदियूं आहिनि या इहे पथर जा जेको सो बहितरीनु, उहे सॼी कटिंग उतां जेको आहे सो थाईलैंड मां उन दौर में थींदी त भई हीअ बहितरीनु जेको आहे सो हिते कटिंग थींदी, पोइ मेकिंग उते थींदी ऐं पोइ जेके आहिनि सो इहे थींदी। साईं जेको आहे हाणे अचूं था गाॾियुनि ते, टोयोटा जी सॼी इंडस्ट्री जेको आहे सो हाणे बैंकॉक मां जेको आहे सो हीअ तव्हां जेके गाॾियूं ॾिसो था टोयोटा जूं वॾियूं गाॾियूं ऐं इहे जेके आहिनि थाईलैंड जेके किथां माना जापान पंहिंजी सॼी इंडस्ट्री जेको आहे सो उते इहो कई आहे। एजुकेशन में अचो तव्हां, एजुकेशन में AIT आहे, एशियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, ज़बरदस्त क़िस्म जी माना एशिया जे हवाले सां टॉप रैंकिंग में जेके अचनि थियूं यूनिवर्सिटीज़ उन में थी अचनि। ॿिया इहे कोर्सिस थो ॿुधायूं, ऐं इंजीनियरिंग जा ऐं इन्हनि जा इंटरनेशनल कोर्सिस जेके आहिनि सो हुननि स्टार्ट, माना एजुकेशन बि हुननि जी जेको आहे सो हिकिड़ी इंडस्ट्री थी वई आहे, माण्हू उते अचनि था जेका आहे सो इहे था अचनि। त बेसिकली टूरिज़म पंहिंजी जॻह ते, पर इन्हनि खे इस्टेब्लिश कयो आहे। ऐं हिन वक़्तु थाईलैंड जी इकोनॉमी ऐं थाई माण्हुनि सां तव्हां जॾहिं मिलंदो न त थाइन हिकिड़ा प्राउड ई माण्हू आहिनि, बेसिकली प्राउड कंदा वी आर थाईस। ऐं जेको आहे सो जेको मूंखे हुते जेको आहे सो हुते ज़रई माशरो आहे त ज़रूरु औरतूं बि
अधु घर में वेठियूं हूंदियूं, पढ़ियल न हूंदियूं, ऐं जहालत हूंदी, 2-3 वॾेरा हूंदा, इन क़िस्म जे सिस्टम जो असां वांगुरु उते इहो नसीब आहे हुननि जो न। वॾेरे जो त उते तस्वर ई कोन्हे को। अच्छा। उते जेको आहे सो हाणे त शायदि इंडस्ट्रीज़ थी वञे, उन वक़्तु वॾेरे जो को तस्वर ई कोन्हे को। ऐं कमु मां उहो तव्हांखे अॻु में बि ॿुधायो त कमु इहो न आहे त हीउ मर्दाणो कमु आहे, औरताणो कमु आहे। ऐं तालीम बि सभिनी लाइ, तालीम बि सभिनि जे लाइ तमामु सुठी तालीम आहे। भला उते बादशाहत जेका आहे, हा, ऐं जमहूरियत, पोइ इहो छा माण्हुनि जा मसइला केरु थो हल करे? माण्हुनि जा मसइला त हुननि जी पार्लियामेंटी सिस्टम आहे, उहो ई थो करे। अच्छा। ऐं बादशाह हिकिड़ो सिंबॉलिक आहे, पर किथे किथे बादशाह जी जेको आहे सो हले थी। ऐं बादशाह जे ख़िलाफ़ बि आहिनि। तव्हां जेकॾहिं 4-5 साल अॻु में ॿुधा हूंदव त येलो ऐं ग्रीन जेके आहिनि शर्ट जा जेके तहरीक हली, त बादशाह जे ख़िलाफ़ बि आहिनि माण्हू, तमामु घणा जेके आहिनि सो बादशाहनि जे ख़िलाफ़ आहिनि। ऐं वॾी हिकिड़ी तहरीक हली जो हुनखे बिहारे छॾियो। ऐं त इहो बहरहाल वरी तव्हां चाहियो था त पाकिस्तान अहिड़ो थिए? मां चाहियां थो त पाकिस्तान थाईलैंड जहिड़ो डेवलप हुजे। बादशाह खे मां नथो पसंदि कयां, डेमोक्रेटिक ऐं इहो हुजे। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं मूंखे मौक़ो मिले त भई तूं पीसफुल ऐं किथे रह पंहिंजी फैमिली सां, त मां थाईलैंड खे प्रिफर कंदुसि हिन वक़्तु ताईं जेको आहे। नाज़रीन, असां अॼु ॿियो शहर पूरो कयो ख़ैर सां, ऐं मंगी साहब सां असां जूं ॻाल्हियूं जारी आहिनि। हाणे मंगी साहब पंहिंजे 3 शहर कराची पहुचंदो। कराची में हुन सां हिसाबु कबो सफ़ा सवलो त सिंध जे राजधानी जे हिन शहर में, ऐं सो बि हैदराबाद मां लॾे जॾहिं कराची आयो त कराची में हुन छा छा कयो, छा छा ॾिठईं, छा कहिड़ियूं शयूं हुन भोॻियूं, ऐं उन्हनि भोॻनाउनि में छा आहे, ऐं कहिड़ी हुन तरक़ी कई, उन्हनि तरक़ियुनि में छा आहे। हिकिड़ी नंढी ब्रेक खां पोइ गॾु था थियूं। असां सां गॾु रहिजो। लीडर TV ॾिसण जी वॾी महिरबानी।